अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा आहियो। असां हिते ॻोठ आया आहियूं, इहे असांजियूं ज़मीनूं आहिनि, उन्हनि जा इहे नज़ारा आहिनि। थोरो ॿाहिरि निकिरी आयासीं, जेको कुझु ॾींहं वीडियो असां रिकॉर्ड कोन कयोसीं, नवां नवां ॻोठ पहुतासीं, को संगत साथी मिट माइट अचनि वञनि पिया। जेकी निजड़ी कहाणी आहे, अगरि पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। ॿ हिकिड़ा दोस्त हुया, उन्हनि जी बचपन खां वॾी दोस्ती हुई, उन्हनि जो गॾु खाइणु पीअणु, स्कूल वञणु। जॾहिं उहे वॾा जो थिया त उन्हनि शादियूं कयूं, पोइ बि हिकु तारीख़ ते। शादी करण खां पोइ हर कंहिंजूं औरतूं वेंदियूं आहिनि मिट माइटनि ॾे घुमण जे लाइ। सो हिकिड़ो उनजो दोस्त हुयो, उनजी ज़ाल वई पंहिंजे पेकनि ॾे। कुझु ॾींहं गुज़रिया, पोइ पंहिंजे दोस्त खे चई, यार हलूं, मुंहिंजी घरवारी वई आहे पेकनि ॾे घुमणु, त हल त हलूं त ओॾे पोइ हुनखे वठी बि अचूं, ऐं तूं ॿुधाए गॾियो हल, कचहरी बि कंदासीं, राति मां रहंदुसि उते, त मां ईअं बोर थींदुसि। उहो पंहिंजे दोस्त खे पाण सां गॾु वठी वियो। जॾहिं उते जो विया, वञी उते मिलिया, पंहिंजे हुन मिट माइटनि सां उहो मिलियो आहे, हुननि खे चई मुंहिंजो दोस्त आहे बचपन जो। पोइ राति जो कचहरी करे करे सुम्ही पिया। राति जो टाइम हुजे, हिन ॾिठो त दरवाज़ो खुलियो, हुन जेको ॿियो दोस्त हो, दरवाज़ो खुलियो, उतां हिकिड़ी औरत निकिती। औरत जो निकिती, हिन ॾिठो, हिन चयो त इहा आहे त मुंहिंजे दोस्त जी ज़ाल, पर हिन में अधु राति जो काॾे थी वञे। हिकड़ दिलि में ख़्यालु आहे, हिन ॻोठा रहिया, तुंहिंजी ज़ाल काॾे थी वञे हिनमहिल जो। वरी सोची भला जांच त कयां, छा ॻाल्हि आहे, पोइ अचे हिन खणी उथारियां थो। जॾहिं औरत जो उहो निकिरी जो पई उतां, हे ॿाहिरि वञी हिन चयो वरी भला उथारियां हिनखे, वठियो वञा हिनखे, त हिन जी ज़ाल वञे काॾे थी। हिन खे जाॻाइण खां कंहिं पर हू उथी कोन सघियो। पोइ शायदि हुन को नशो आयल हो, ख़बर कान्हे का, इन जे करे उथी कोन पियो सघे। हे छॾे उहो हुनजे पोयां लॻो माई जी, हलंदो अचे हलंदो अचे। शहर खां ॿाहिरि जो निकिरी आया त हिकु वॾो वणु आहे, उते हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़ो वेठो आहे, मलंग सफ़ा। उनजे अॻियां अचे उहा माई नचणु शुरू कयो। हुन नचण जो शुरू कयो त उहो जेको फ़क़ीर हुयो, उहो ओॾी महिल टपो ॾे उथियो, ऐं उतां चेबुक खणी ऐं 2-3 चेबुक रन खे वहाए कढईं माई खे। त माई किरी पई। माई खे चई त एतिरी तूं देरि कई अचण में, मां हिते इंतज़ार में वेठो, तूं एतिरी देरि कई आहे, रोज़ु साजुर ईंदी आई। हुन जो ॻाल्हि ईअं त मुंहिंजो मुड़ुसु आयो, इन करे जेॾी महिल हुनखे निंड वठे, मां हुनखे नशो ॾिनो, जॾहिं निंड वठे हुनखे त मां अचां न हेॾे, इन जे करे मूंखे देरि थी वई, मूंखे माफ़ी ॾे। हिन जो ॾिठो त भला हे छा, मुंहिंजे दोस्त जी ज़ाल हिन फ़क़ीर सां खरियल आहे। सोचे अची हाणे छा कयां। जे अगरि जे मां कुझु नथो कयां त बि सम्झ मां बेग़ैरत थो थियां। चवंदा न त जंहिंखे यार ते गैरत रहंदी आहे त उनखे ज़ाल ते बि गैरत कोन ईंदी आहे। जे मुंहिंजे यार जी ज़ाल आई आहे, अगरि जे मूंखे गैरत कोन आई त पोइ त मूंखे पंहिंजी ज़ाल ते बि गैरत कोन ईंदी। ओॾी महिल आयो फ़क़ीर ते का कई, खणी उतां ई तलवार ठका जो कराए फ़क़ीर मुंडी जी हुत पई, रन थी वठी उतां भॼई। रन त उतां भॻी वठी, हिन छा कयो, फ़क़ीर जी मुंडी खणी लॻो रन जे पोयां। रन छा कयो, सिधो आई घर अचे उते बीह रही ॾिठे त हाणे अचे थो पियो साम्हूं। रन छा कयो, तलवार खणी पंहिंजे मुड़ुस जी तलवार मुंडी कटे छॾियईं। मुड़ुस जी मुंडी कटे उते खट जी वट में वेही रही। हिन चयो त हाणे वञी हिनखे उथारियां पंहिंजे यार खे, चवां त भाई ॾिस तुंहिंजी माई जा कम ॾिस। हुनखे जे उथारण जी कई त पर हुनजी मुंडी कटियल हुई। माई दाहूं करणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस जी मुंडी हिन कटे वरिती। अचे माण्हू गॾु थिया, हुन माई छा कयो, फ़क़ीर जी मुंडी खणी अंदरि लिकाए छॾियईं। अचे माण्हू गॾु थिया, अचे हिन मथां पादर पाणी शुरू थियो, भला हेॾो कहर कयो, तूं पंहिंजे यार खे मारे विधो, यार जी मुंडी कटे विधई। हिनखे खणी वियो सिधो बादशाह ॾे। बादशाह जो ॾिठो त भला हे छा करे विधो, हिन तूं पंहिंजे यार खे मारे विधुई। बादशाह जो हिनखे वञी क़तलु कयो। बादशाह खे चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, पोइ तूं मूंखे भली क़तलु कर। हिन ॻाल्हि ॿुधंदासीं कोन। पोइ हिकिड़ा वज़ीर हुया सम्झदार, उन्हनि चयो साईं ॻाल्हि ईअं, हर बादशाह जो इहो कौल हूंदो आहे त आख़िरी ख़्वाहिश हर कंहिं खां पुछिबी आहे। तूं हिन ॻाल्हि नथो ॿुधी त पर हिन ख़्वाहिश त भला पुछा करे, पोइ त हिनखे तूं क़तलु कर, असांजे हथ में आहे। इहो त असां बादशाही जे ख़िलाफ़ु आहे। जे ठीकु आहे ॿुधाए। जी बादशाह सलामत, ॻाल्हि ईअं त मूंखां त हिकिड़ी ग़लती वॾी थी वई, जो मां पंहिंजे दोस्त खे ॿुधायां, उथारियां, पोइ वठी वञा था। जॾहिं हुनजी ज़ाल निकिती त मां हुनजे पोयां निकितुसि। मां जो उते वियसि, हिकिड़ो फ़क़ीर वेठो मलंग, उन जॻह नचण में शुरू थी वई। उन रन खे हुन 3-4 चाबुक हयां आहिनि। हाणे तव्हां हुन रन जी पुठी ॾिसो,
जे हुनखे चए बुख न हुजनि लॻल त मूंखे तव्हां फांसी ते चाढ़ियो। मां हुन फ़क़ीर जी मुंडी कटे छॾी, उहा मुंडी मां खयो आहे पाण सां गॾु। मोटी जो आहे त हुनखे पंहिंजी ज़ाल हुनजी मुंडी कटी आहे, वरी इल्ज़ाम मुंहिंजे मथां हुयो अथई। ग़लती त मूं खां थी वई जो मां विच में पियुसि, मां न पवां विच में त भलो हुयो, पर अगरि जे मूंखे यार ते गैरत न अचे हा त मूंखे ज़ाल ते बि गैरत न अचे हा। मूंखे पंहिंजे अंदरि वारे इंसान चयो, सो इन जे करे मां इहो कमु करे विधो। बाक़ी तव्हां हुन औरत खे घुरायो, उन फ़क़ीर जे लाश ई पियो त फिलाणे वण जे हेठां। ओॾी महिल बादशाह हुकुम ॾिनो, ओॾी महिल ई निकिरी पिया। वञी ॾिठो त फ़क़ीर वाक़ई लाश पिया, मुंडी कान्हे का। आया मोटीअ जे रन खे वरितऊं, रन खे वठी चोलो जो मथे कयो, उनखे बि चाबुकनि जा निशान हुया। बादशाह ॾिसी त सोचे अची वाक़ई बि मूंखां वॾो ज़ुल्म पियो थिए, मां वॾो कहिड़ो कहर पियो कयां जो बेगुनाह माण्हू खे पियो मारियां। हिन त हिकिड़ी गैरत कई पंहिंजे यार जे करे। ओॾी महिल बादशाह चयो हिन खे छॾियो, हिन माई खाने फांसी ते चाढ़े छॾियो। जो हिन जो पंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो, यानी की पाण खे लिकाइण जे लाइ, वञी हिनखे फांसी ते हुनखे फांसी ते चाढ़े छॾियऊं। पोइ हुन छोकिरे जे माइटनि हुन नियापो मोकिलियो, उहो आया, हुननि खे बादशाह सॼी कहाणी ॿुधाई। ऐं पोइ हुनखे जेको चयो हाणे तूं वञ, तूं जेको त वॾी कुर्बानी आहे पंहिंजे यार जे करे, न त तूं फांसी ते चढ़ी वञी आहे त तूं त बेगुनाह मरी वञी आहे। त हुनजे माइटनि खे सॼी कहाणी ॿुधायूं त भई हीअ ॻाल्हि हेतिरी आहे, तव्हांखे जेका छोकिरी ॾिनी हुई उहा सही न हुई, त उहा वरी फ़क़ीर सां मिलणु हिन हुनजे यार खे मारियो ऐं उन छोकिरी तव्हांजे पुट खे मारे छॾियो। हिन जो को ॾोह कसूर कोन्हे को। पोइ जेको त उहो गॾिजी पंहिंजो ॻोठ हलिया विया। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, के दोस्त अहिड़ा बि हूंदा आहिनि, पर हुन चयो त इहा ग़लती हुई जो मां हिन ॻोठारियां, मालिक लाज़िम हुजणु खपे हा, इहा त ग़लती थी वई हुन खां। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। इनशा अल्लाह ताला वरी ॿिए कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।